अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। शाहपुर जानिया रिपोर्ट अज़ीज़ चनो। एशिया खंड जो ॿियो नंबर वॾे में वॾो कारखानो एलनोर बोर्ड फैक्ट्री शाहपुर जानिया इंतज़ामिया ऐं महिनत कश यूनियन में इख़्तिलाफ़नि सबबि बंदि थियण जो ख़दशो। फैक्ट्री जो ऑपरेशन प्लांट ज़बरदस्ती बंदि करण सबबि सवें मज़दूर बेरोज़गार बणिजी विया। फैक्ट्री जा प्लांट बंदि थियण सबबि मज़दूरनि लाइ ईद करणु मुश्किल बणिजी वई। सवें मज़दूरनि में ख़ौफ़ ऐं मायूसी जी लहर छाइयल आहे। फैक्ट्री जा प्लांट ज़बरदस्ती बंदि करण ऐं ऑफिसरनि खे हिरासत करण जो सिंध लेबर कोर्ट हैदराबाद नंबर 6 जी अदालत में नोटिस वरितो। महिनत कश यूनियन जे उहिदेदारनि खे 22 मई ते तलब करण जो नोटिस जारी करे छॾियो। उन सिलसिले में फैक्ट्री इंतज़ामिया आरिफ खटक ॿुधायो त महिनत कश यूनियन जो CBS सर्टिफिकेट कोर्ट मुअतल कयो आहे। केस अदालत में हलंदड़ आहे। हाणे ज़बरदस्ती महिनत कश यूनियन फैक्ट्री जा प्लांट ज़बरदस्ती बंदि करे ऑफिसरनि खे हिरासत करे कढी छॾियो आहे, जेको गैर कानूनी अमल आहे, जंहिंजो सिंध लेबर कोर्ट हैदराबाद नंबर 6 जी अदालत में नोटिस वरितो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।